ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 31/5/2024। मिठा मिठा पामतर चवनि था मिठी मिठी ॿार। बाप आया आहिनि कांटनि खे फूल ठाहिण। सभिनि खां वॾो कांटो आहे देह अभिमान। हिन सां ई सभु विकार ईंदा आहिनि। इन करे कल्ह बि बाबा चई न, देही अभिमानी ठहो। इहे अभ्यास करो। मां आत्मा हाणे मुरली ॿुधां थी, मां आत्मा हाणे ॾिसां थी, मां आत्मा ईअं ॿुधां थी, मां आत्मा ईअं खायां थी। देही अभिमानी ठहो। प्रश्न आहे, भक्तनि बाप जे कीअं कर्तव्य खे न सम्झण जे कारण सर्वव्यापी चई छॾियो अथनि। उत्तर आहे, बाप बहुरूपी आहे। जिते आवश्यकता हूंदी आहे सेकेंड में कंहिं बि बार में प्रवेश करे साम्हूं वारी आत्मा जो कल्याण कंदा आहिनि। भक्तनि खे साक्षात्कार कराईंदा आहिनि। उहो सर्वव्यापी न, लेकिन ॾाढो तिखो रॉकेट आहे। बाप खे अचण वञण में देरी न लॻंदी आहे। हिन ॻाल्हि खे न सम्झण जे कारण भक्तनि माण्हू सर्वव्यापी चई छॾियो अथनि। ओम शांति। इहो नंढो सो गुलशन आहे, ह्यूमन गुलशन आहे न। बगीचे में तव्हां वेंदा आहियो त उन में पुराणा झाड़ बि हूंदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि। किथे मुखड़ियां बि हूंदियूं आहिनि, किथे अधु खिली हुई मुखड़ी हूंदी आहे। इहा बि कहिड़ो बगीचो आहे? ह्यूमन गुलशन आहे। हाणे इहे त ॿार ॼाणंदा आहिनि, हिते ईंदा आहियूं कांटनि खां फूल ठाहिण लाइ। श्रीमत ते असां कांटनि खां फूल ठाहियूं था। कांटा जंगल में जा हूंदा आहिनि, फूल बगीचे में हूंदा आहिनि। बगीचो अर्थात स्वर्ग जो बगीचो आहे, स्वर्ग। जंगल आहे नर्क। बगीचो हूंदो आहे स्वर्ग, जंगल आहे नर्क। बाप बि सम्झाईंदा आहिनि, इहे पतित कांटनि जो जंगल आहे, उहा फूलनि जो बगीचो आहे। त बाबा असांखे चईंदा आहिनि, इहे आहे पतित कांटनि जो जंगल, उहा आहे फूलनि जो बगीचो। फूलनि जो बगीचो हुयो, हाणे कांटनि जो जंगल थी वियो आहे। देह अभिमान आहे सभिनि खां वॾो कांटो। हुन खां पोइ सभु विकार ईंदा आहिनि। हुते त तव्हां देही अभिमानी रहंदा आहियो, आत्मा में ज्ञान रहंदो आहे। हाणे असांजी आयु पूरी थींदी आहे। हाणे असां इहो पुराणो शरीर छॾे करे वञी करे नयो वठंदासीं। साक्षात्कार थींदो आहे, असां गर्भ महल में वञी करे विराजमान थींदासीं। पोइ मुखड़ी ठही करे मुखड़ी सां पोइ फूल ठाहींदासीं। इहा आत्मा खे ज्ञान आहे। हाणे इहा त आत्माउनि खे ज्ञान आहे। सृष्टि चक्र कीअं फिरंदो आहे, इहो ज्ञान आहे। सिर्फ़ु इहो ज्ञान रहंदो आहे कि शरीर पुराणो आहे, इनखे हाणे बदिलणो आहे। सृष्टि चक्र जो सत्युग में ज्ञान न हूंदो, बसि आत्मा खे इहो ज्ञान हूंदो कि मुंहिंजो इहो शरीर आहे। अंदर में ख़ुशी रहंदी आहे। कलयुगी दुनिया जी कोई बि रस्म आदि हुते हूंदी न आहे, हिते हूंदी आहे लोक लाज कुल जी मर्यादा। फ़र्क़ु आहे न, हुतां जी मर्यादा आहिनि कि सत्य मर्यादा चइबो आहे, हिते त असत्य मर्यादा आहे। सृष्टि त आहे न, बाप ईंदा ई आहिनि। जबकि आसुरी संप्रदाय आहे, हुन में ई दैवी संप्रदाय जी जॾहिं स्थापना थींदी आहे तॾहिं विनाश थींदो आहे। हुतां जी मर्यादा सत्य मर्यादा चइबो आहे, हिते त असत्य मर्यादा आहे। सृष्टि त आहे न, बाप ईंदा आहिनि। जबकि आसुरी संप्रदाय आहे, हुन में दैवी संप्रदाय जी जॾहिं स्थापना थींदी आहे तॾहिं विनाश थींदो आहे। त ज़रूरु आसुरी संप्रदाय आहे, हुन में ई दैवी गुण वारी संप्रदाय स्थापना थिए थी। इहे बि सम्झायो आहे, योग बल सां तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप नष्ट थी वेंदा। इहे बि सम्झाइबो आहे, योग बल सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप नष्ट थी वेंदा। हिन जन्म में बि जो पाप कया उहो बि ॿुधाइणा पवनि। हुन में बि ख़ासि विकार जी ॻाल्हि आहे। यादि में बल आहे। बाप आहे सर्वशक्तिवान। तव्हां ॼाणंदा आहियो सर्व जो बाप आहे, हुन सां गॾु योग लॻाइण सां सभु पाप भस्म थी वेंदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण सर्वशक्तिवान आहे। सॼी सृष्टि ते हिननि जो राज्य आहे न, उहा आहे नई दुनिया। हर चीज़ नई हूंदी आहे।
हाणे त ज़मीन ई कलराठी थी वई आहे। हाणे तव्हां ॿार नई दुनिया जी मालिक ठहो था न, त एतिरी ख़ुशी हुजणी खपे असांखे कि असां नई दुनिया जा मालिक था ठहूं। जी स्टूडेंट जहिड़ो स्टूडेंट ओड़ी ख़ुशी बि जास्ती रहंदी आहे। तव्हांजो इहो ऊच ते ऊच यूनिवर्सिटी आहे, ऊच ते ऊच पढ़ाइण वारो, ॿार पढ़ंदा बि आहिनि ऊच ते ऊच ठहिण लाइ। तव्हां केतिरा नीच हुयो, हिकदमि नीच खां पोइ ऊच ठहींदा आहियो। बाप ख़ुदि ई चवंदा आहिनि त स्वर्ग जे लाइक़ु थोरी हुयो, अपवित्र हुते वञी न सघे, हेठि आहे तॾहिं त ऊच देवताउनि जे अॻियां उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि न। मंदरनि में वञी करे हुतां जी ऊचाइयूं पंहिंजी नीचता जो वर्णन कंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि रहम करो त असां बि अहिड़ा ऊच ठहूं। उन्हनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। आहे त उहो बि मनुष्य, परंतु उन्हनि में दैवी गुण आहिनि। मंदरनि में वेंदा आहिनि, उन्हनि जी पूजा कंदा आहिनि कि असां बि उन्हनि जहिड़ा ठहूं। इहे कोई खे पतो ई न आहे कि उन्हनि खे अहिड़ो कीअं ठाहियो। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे सॼो ड्रामो वेठो आहे न, कीअं हिन दैवी जार जो सैम्पलिंग लॻंदो आहे। बाप ईंदा ई आहिनि संगम युग ते। इहा आहे ई पतित दुनिया, इन करे बाप खे सॾु कंदा आहिनि असांखे अची करे पतित खां पावन ठाहियो। हाणे तव्हां पावन थियण लाइ पुरुषार्थ कंदा आहियो, बाक़ी सभु हिसाब किताब चुक्तो करे वापसि शांति धाम में हली ईंदा। मन मना भव जो मंत्र आहे मुख्य, जो बाप असांखे ॾींदा आहिनि। गुरू माण्हू त ढेर जा ढेर मंत्र ॾींदा आहिनि। बाप जो त हिकु ई मंत्र आहे न। बाप भारत में ई अची करे मंत्र ॾिनो हुई, जंहिंसां असां देवी देवता ठहियासीं। भॻवान वाचे आहे न, उहो माण्हू भल श्लोक आदि चवंदा आहिनि, परंतु अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। तव्हां अर्थ सम्झाए सघंदा आहियो, कुंभ जे मेले में वेंदा, हुते बि तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो। इहा आहे ही पतित दुनिया, नर्क। सतयुग पावन दुनिया हुई, जेके स्वर्ग चइबो आहे। पतित दुनिया में कोई बि पावन न आहे। मनुष्य गंगा सनानु करे पावन थियण जे लाइ वेंदा आहिनि, छोकी सम्झंदा आहिनि शरीर खे ई पावन ठहिणो। छोकी सम्झंदा आहिनि शरीर खे ई पावन ठहिणो। आत्मा त सदैव पावन ई आहे। आत्मा से परमात्मा चई ॾींदा आहिनि। तव्हां लिखी बि सघंदा आहियो, आत्मा पवित्र हूंदी ज्ञान सनान सां थींदी आहे, न कि पाणी जे सनान सां। पाणी जो सनानु त रोज़ु कंदा रहंदा आहिनि। जो बि नदियूं आहिनि उन्हनि में रोज़ु सनानु कंदा आहिनि, पाणी बि उते पीअंदा आहिनि। हाणे पाणी सां ई सभु कुझु कबो आहे न। ॻाल्हि केतिरी सहज आहे, परंतु कंहिंजी ॿुधी में न ईंदी आहे। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे सेकेंड में। पोइ चवंदा आहिनि ज्ञान एतिरो अथाह आहे जो सॼो समुद्र शाही ठाहे ॾियो, जंगल खे कलम ठाहे ॾियो, धरती खे कागज़ ठाहे ॾियो, त बि अंत न थी सघे। बाप भिन्न भिन्न पॉइंट्स रोज़ु ॿुधाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि अॼु तव्हांखे ॾाढी गुह्य ॻाल्हियूं ॿुधायां थो। ॿार चवंदा पहिरियों छो न ॿुधाया? अरे पहिरियों कीअं ॿुधायां, कहानी शुरू खां वठी करे नंबरवार ॿुधाईंदा न। पिछाड़ी जो पार्ट पहिरियों कीअं ॿुधाईंदा, इहे बि बाप ॿुधाईंदा रहंदा आहिनि। इहे सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत जो राज़ तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां खां कोई बि पुछे त तव्हां झटि रिस्पॉन्स करे सघंदा आहियो। तव्हां में बि नंबरवार आहिनि, जंहिंजी ॿुधी में वेठो आहे। तव्हां वटि ईंदा आहिनि, पूरो रिस्पॉन्स न मिलंदो आहे त ॿाहिरि वञी करे चवंदा आहिनि हिते त पूरी सम्झानी न मिलंदी आहे, हिते त पूरी सम्झानी न मिलंदी आहे। फालतू चित्र रखियल आहिनि, इन करे उन्हनि जे साम्हूं वॾा सुठा हुजणा खपनि, न त उहो बि पूरो सम्झंदा न आहे। सम्झाइण वारो बि पूरो न, त जहिड़े खे तहिड़ो मिलियो। बाप चवंदा आहिनि किथे किथे असां ॾिसंदा आहियूं आदमी वॾो समझदार हूंदो आहे, ॿार एतिरो शुरू न आहे, त पोइ असां बि उन में प्रवेश करे मदद करे वठंदा आहियूं। बाबा बि उन्हनि में प्रवेश करे मदद करे वठंदा आहिनि। छो जी बाप त आहे ॾाढो नंढो रॉकेट।
बाप त आहे ई ॾाढो नंढो रॉकेट आहे, अचण वञण में देरी न लॻंदी आहे। उन्हनि पोइ बहुरूपी या सर्वव्यापी जी ॻाल्हि उठाए वरिती आहे। हिते इहे त बाप तव्हां ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। कोई आदमी सुठा हूंदा आहिनि त उन्हनि खे सम्झाइण वारो बि अहिड़ो खपे न। अॼुकल्ह कोई नंढेपन सां ई शास्त्र कंठ करे वठंदा आहिनि। छोजी आत्मा संस्कार खणी वेंदी आहे न, काथे बि जन्म वठे हुते वेद शास्त्र आदि पढ़णु लॻी वेंदी आहे। अंत मते सो गति हूंदी आहे, आत्मा संस्कार खणी वेंदी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु जो स्वर्ग जा द्वार सच खुलनि था। आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु जो असांखे जो हाणे स्वर्ग जा द्वार सच खुलनि था। नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश थियणो ई आहे। मनुष्य खे त इहो पतो ई न आहे कि स्वर्ग नई दुनिया हूंदी आहे। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो सची सत्यनारायण जी कथा व अमर कथा ॿुधूं था। आहे हिकु ई कथा, ॿुधाई बि हिकु ई आहे, पोइ हुनजा शास्त्र वेही ठाहिया अथनि। दृष्टांत सभु असांजा ई आहिनि जो पोइ भक्ति मार्ग में उठाया अथनि। त संगम ते बाप अची करे सभु भक्ति मार्ग जी सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। ही सृष्टि चक्र जी सॼो ज्ञान ॾींदा आहिनि, पोइ इहे बि सम्झाईंदा आहिनि। ॾिसो असां हाणे इहा चरित्र करूं था, हुनजो यादगार भक्ति में कीअं आहे। बाबा चवंदा आहिनि इहो ॾाढो भारी बेहद जो खेल आहे। इन में पहिरियों सत्य त्रेता राम राज्य, पोइ थींदो आहे रावण राज्य। इहो ड्रामो ठहियलु आहे। इनखे अविनाशी अनादि अविनाशी चईंदासीं। असां सभु आत्मायूं आहियूं। इहो ज्ञान कोई खे न आहे, तव्हांखे बाप ज्ञान ॾिनो अथई। जो बि आत्मायूं आहिनि उन्हनि जो पार्ट ड्रामा में नूंद आहे। दुनिया में जो बि आत्मायूं जो कुझु बि करनि थियूं उन्हनि जो ड्रामा में पार्ट नूंद आहे। जंहिं समय जंहिंजो पार्ट हूंदो उन समय ईंदा, वृद्धि खे पाईंदा रहंदा। ॿारनि जे लाइ मुख्य ॻाल्हि इहा पतत खां पावन ठहिणु। सॾ बि कंदा आहिनि, हे पतत पावन अचो। सॾ बि कंदा आहिनि, हे पतत पावन अचो। ॿार ई सॾ कंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि असांजा ॿार कामचिता ते वेही भस्मीभूत थी विया आहिनि, कारा थी विया आहिनि। हीअ यथार्थ ॻाल्हि आहे। आत्मा जो अकाल आहे, उनजो इहो तख़्त आहे न, लोन वतल आहे। ब्रह्मा जे लाइ बि तव्हांखां पुछंदा आहिनि हीअ केरु आहे, चओ ॾिसो लिखियलु आहे भॻवान वाच्य मां साधारण तन में ईंदो आहे। उहो सॼो हुयो श्री कृष्ण। हीअ 84 जन्म वठी करे साधारण ठहींदो आहे। तॾहिं सत्यनारायण जी कथा में लिखियलु आहे मां बूढ़ो ब्राह्मण ठही करे ईंदो आहे। साधारण ई पोइ उहा कृष्ण ठहींदो आहे। हेठि तपस्या करे थो। ॼाणंदा आहिनि असां इहे ठहिण वारा आहियूं। त्रिमूर्ति त ॾाढनि ॾिठो आहे, परंतु उन्हनि जो यथार्थ अर्थ बि न सम्झंदा आहिनि। त्रिमूर्ति जो चित्र त आहे लेकिन अर्थ न सम्झंदा आहिनि। स्थापना त जो कंदा आहिनि पोइ पालना बि उहे ई कंदा। स्थापना जे समय जो नाम रूप देश काल अलॻि, पालना जे समय जो नाम रूप देश काल अलॻि। इहे ॻाल्हियूं सम्झाइण में त सहज आहिनि। इहे हेठि तपस्या करनि था, पोइ उहे इहा ठहिणो आहे। इहे हेठि तपस्या करनि था, पोइ इहा ठहिणो आहे। पोइ हुन खां पहिरियों विच में इहा शंकर जी तपस्या द्वारा परिवर्तन थींदो। इहे ॻाल्हियूं सम्झाइण में त ॾाढी सहज आहिनि। इहे ई 84 जन्म वठी करे इहे ठहींदो आहे। इहे सहज ज्ञान सेकेंड जो आहे न। बुद्धि में इहे ज्ञान आहे। असां देवता ठहूं था। 84 जन्म बि इन देवताउनि खे ई वठिणा आहिनि। ॿियो कोई त वठी न सघंदा। बाबा चवनि था 84 जो राज बि ॿारनि खे सम्झायो आहे। देवताऊं आहिनि जो पहिरियों ईंदा आहिनि। खिलौना हूंदो आहे न मछलियुनि जो, मछली ईअं हेठि ईंदी आहे पोइ मथे चढ़ंदी आहे। उहा बि जीअं सीढ़ी आहे। भ्रमरी कछुए आदि जा बि मिसाल ॾींदा आहिनि।
उहे हिन समय जे आहिनि। भ्रमरी में बि ॾिसो केतिरी अकल आहे। मनुष्य पंहिंजे खे ॾाढो अकलमंद सम्झंदो आहे, परंतु बाप चईंदा आहिनि भ्रमरी जेतिरो बि अकल न आहे। परंतु बाप चईंदा आहिनि की असां अगरि कंहिंखे आपस मां नथा ठाहे सघूं त असांखे भ्रमरी जहिड़ो बि अकल न आहे। सर्प पुराणी खाल छॾे करे नए वठंदो आहे। ॿारनि खे केतिरो समझदार ठाहींदा आहिनि न बाबा। समझदार ऐं लाइक़ु। आत्मा अपवित्र थियण जे कारण लाइक़ु न आहे। बाबा असांखे समझदार ऐं लाइक़ु था ठाहिनि। आत्मा अपवित्र ठहिण जे कारण लाइक़ु न आहे, त उन्हनि खे पवित्र ठाहे लाइक़ु ठाहिबो आहे। उहा आहे ई लाइक़ु दुनिया। त पहिरियों हिते लाइक़ु ठहिण, लाइक़ु जो टाइटल वठो। जॾहिं असां शरीर छॾूं त उन खां पहिरियों असांखे लाइक़ु जो टाइटल हुजणो खपे कि हा भई हीअ लाइक़ु आत्मा आहे। जीअं आत्मा ख़ुदि खे पहचानियो, बाप खे पहचानियो, सृष्टि चक्र खे पहचानियो, त उहो लाइक़ु आत्मा थी वेंदी न। इहे त हिकु बाप जो ई कमु आहे जो हिन सॼी सृष्टि खे हेल खां हेवन ठाहींदो। इहे त हिकु बाप जो ई कमु आहे जो सॼी सृष्टि खे हेल खां हेवन ठाहींदा आहिनि। हेवन छा हूंदो आहे इहे मनुष्यनि खे पतो न आहे। हेवन चइबो ई आहे देवी देवताउनि जी राजधानी खे। सतयुग में आहे ई देवी देवताउनि जो राज। सतयुग में देवी देवताउनि जो राज ईंदो। तव्हां सम्झायो सतयुग नई दुनिया में असां ई राज्य भाग्य कंदासीं। हेवन चइबो आहे देवी देवताउनि जी राजधानी खे। सतयुग में आहे ई देवी देवताउनि जो राज्य। तव्हां सम्झायो सतयुग नई दुनिया में असां राज्य भाग्य वठंदासीं। 84 जनम बि असां ई वठंदासीं। केतिरो बार असां राज्य कयो आहे, पोइ गवायो आहे। इहो बि तव्हां ॼाणंदा आहियो। राम मत सां तव्हां राज्य वरितो, रावण मत सां गवायो। हाणे बाबा जी मथे असां राज्य वठूं था, पोइ रावण जी मथे हलंदासीं त गवाईंदासीं। हाणे पोइ मथे चढ़ण लाइ तव्हांखे राम परमात्मा राम जी मत मिलंदी आहे, किरण जे लाइ न मिलंदी आहे। सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, सुठी रीति वारा आहिनि, परंतु भक्ति मार्ग जी बुद्धि ॾाढी वॾी मुश्किल चेंज थींदी आहे। बाबा जी सम्झानी त सहज आहे, लेकिन भक्ति मार्ग जी बुद्धि ॾाढी मुश्किल सां चेंज थींदी आहे। त असां रोज़ु संकल्प करूं सभिनि जी भक्ति मार्ग जी बुद्धि परिवर्तन थींदी थी वञे। भक्ति मार्ग जो शो ॾाढो आहे न, उहो दुबन दलदल हिकदमि गले ताईं हुन में डूबल आहिनि। हिकदमि गले ताईं हुन में डूबल आहिनि। केॾो जान जुजाए करे कुझु चईंदा रहंदा आहिनि। जॾहिं सभु हाणे सभिनि जो अंत थियणो आहे, तॾहिं मां ईंदो आहे। सभिनि खे ज्ञान सां पार वठी हलंदो आहे। मां अची करे हिननि ॿारनि द्वारा कार्य कराईंदो आहे। बाबा सां गॾु सर्विस करण वारा तव्हां ब्रह्मण ई आहियो न। बाबा चईंदा आहिनि न ब्रह्मण ई यज्ञ संभाले सघंदा आहिनि, जंहिंखे ख़ुदा जी ख़िदमतगार चइबो। असां ब्राह्मणनि खे ई ख़ुदा जी ख़िदमतगार चईंदा आहिनि। इहे सभिनि खां सुठी ख़िदमत आहे। ॿारनि खे श्रीमत मिलंदी आहे, ईअं करो, पोइ उन्हनि सां छाटे करे निकारंदा आहिनि। इहे बि नई ॻाल्हि न आहे। कल्प पहिरियों जेतिरो देवी देवता निकिता हूंदा उहे ई निकिरंदा। भई कोई नथो निकिरे, कोई ठही करे हली थो वञे, त हिन में असांखे असांखे पंहिंजी स्थिति खे हेठि मथे न करिणो आहे। बाबा चवनि था कि कल्प पहिरियों जेतिरा देवी देवता हूंदा उहे ई निकिरंदा। ड्रामा में न हूंदा। तव्हांखे सिर्फ़ु पैगाम पहुचाइणो आहे। ॾाढो सहज। तव्हां ॼाणंदा आहियो भॻवानु ईंदा ई आहिनि कल्प जे संगम युग ते, जॾहिं भक्ति फुल फोर्स में हूंदी आहे। जॾहिं भक्ति फुल फोर्स में ईंदी आहे तॾहिं ई बाबा ईंदा आहिनि। बाबा अची करे सभिनि खे वठी वेंदा आहिनि परमधाम में। तव्हां ते हाणे बृहस्पति जी दशा आहे।
सब स्वर्ग में ईंदा, पोइ पढ़ाई में नंबरवार हूंदा आहिनि। जेते जेते भी बृहस्पति जी दशा आहे वो सब स्वर्ग में ईंदा, लेकिन नंबरवार पुरुषार्थ अनुसार पद पाईंदा। कोई ते मंगल जी दशा, कोई ते राहु जी दशा वेंदे ईंदी आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा के यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार लाइक़ ऐं समझदार ठहिण लाइ पवित्र ठहिणो आहे। सॼी दुनिया खे हल्का हेवन ठाहिण जे लाइ बाप सां गॾु सर्विस करणी आहे। त सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे सिर्फ़ु संकल्प कजो, मां हिन पूरी दुनिया खे बाप सां गॾु हेवन थी ठाहियां, खुदाई खिदमतगार ठहिणो। अगरि तव्हां वाचा कर्मणा सेवा नथा करे सघो त कम से कम असां इहे संकल्प विच विच में करूं, मां बाबा सां गॾु पूरे विश्व खे हेवन थी ठाहियां। भले तव्हां भाॼी छो न ठाहींदा हुजो। स्लोगन आहे कलयुगी दुनिया जी रस्म रिवाज लोक लाज कुल जी संप्रदाय। कलयुगी दुनिया जी रस्म रिवाज लोक लाज कुल जी मर्यादा छॾे सत्य मर्यादाउनि जो पालन करो। सत्य मर्यादा खुद की आत्मा समझी करे दैवी गुण धारण करे पंहिंजो पाठ वधाए, दैवी गुण संपन्न ठही दैवी संप्रदाय जी स्थापना करणी आहे। वरदान अपवित्रता जो अंश आलस्य अलबेलेपन के त्याग करण वारा संपूर्ण निर्विकारी ठहो। हिन समय आलस्य अलबेलोपन ज़्यादा तो हले, गर्मी थिए थी त निंड भी माण्हुनि खे ज़्यादा थिए थी, आलस्य भी ज़्यादा थो अचे। दिनचर्या जो कोई भी कर्म में हेठि मथे थियणु, आलस्य में अचणु या अलबेलो थियणु इहे भी विकार जो अंश आहे, जंहिंजो प्रभाव पूजनीय ठहिण ते पईंदो। यदि असां अमृत वेले स्वयं के जागृत स्थिति में अनुभव न कंदा आहियूं, मजबूरी सां वेहींदा आहियूं, त पुजारी भी मजबूरी सां व सुस्त सां पूजा कंदा। असांखे भले कोई कहिड़े भी सिचुएशन हुजे, लेकिन असांखे हमेशह जो बाबा कहिड़ी भी कुछ भी थी वञे, लेकिन असांखे हमेशह अलर्ट थी करे रहणो आहे। यदि तव्हां अमृत वेले स्वयं के जागृत स्थिति में अनुभव न कंदव, मजबूरी सां व सुस्ती में वेहींदव, त पुजारी भी मजबूरी व सुस्ती में पूजा कंदा। त आलस्य अलबेलेपन जो त्याग करे ॾियो, तॾहिं संपूर्ण निर्विकारी ठहींदासीं। स्लोगन आहे सेवा भले करो लेकिन व्यर्थ खर्च न करो। बाबा चवनि था खूब सेवा करो लेकिन व्यर्थ खर्च न करो। छा ओम शांति। बाबा की याद करो,